जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी जो एसएसपी मुनीर अहमद खोड़ो बदिली थी वियो। संदसि जाइ मोहम्मद अनवर खेतरान खे नओं एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी जो एसएसपी मुनीर अहमद खोड़ो बदिली थी वियो। संदसि जाइ ते मोहम्मद अनवर खेतरान खे नओं एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ मुनीर अहमद खोड़ो खे बदिली करे खे सीपीओ रिपोर्ट करायो वियो आहे, जॾहिं संदसि जाइ ते मोहम्मद अनवर खेतरान खे एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचाईंदासीं त घोटकी जो एसएसपी मुनीर अहमद खोड़ो बदिली संदसि जाइ ते मोहम्मद अनवर खेतरान खे नओं एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। इन खां अॻु मोहम्मद अनवर खेतरान ट्रेनिंग सेंटर शहदादपुर में मुक़ररु हो, जितां खेसि बदिली करे एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी जो एसएसपी खोड़ो बदिली थी वियो। संदसि जाइ ते मोहम्मद अनवर खेतरान खे घोटकी नओं एसएसपी मुक़ररु कंदे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।